रहीम। जी तव्हां सब दोस्तन खबर आ कि हिन टाइम ते हॉट टॉपिक मेन इशू सिंध में जेके 6 कनाल ये ज़ोरी कढन पिया ऐं जिन्हनि जी मसलहत ऐं जिन्हनि जे प्रोपेगेंडा जे तहत इहो सिंध में बेचैनी आहे। सॼे सिंधी भाइर जेके आहिनि, भले कहिड़ी पार्टी बि हुजे, नॉन पार्टी बेसिस ते हे आहे सिंध जी आवाम जो ज़ाती हक़ जंहिं ते धाड़ो हयो थो वञे। हिन जे ख़िलाफ़ 3 मार्च ते तक़रीबन मंझंदि जो 3 वॻे असां गंबट में तालके गंबट सिटी शहर में असां प्रोग्राम रखियो आहे एहतजाज जो। ऐं इहो एहतजाज इहो न सम्झो कि रुगो सिंधी माण्हुनि जो आहे। हिते सिंध में इलाही माण्हू जेके पंजाब खां, ख़ैबर पख्तूनख्वा खां, बलूचिस्तान खां या जिथां बि मुहाजिर भाइर बि आहिनि असांजा, हुननि सभिनी जे लाइ बराबरि माना ओतिरो ई ॾुखियो इहो हिननि फ़ैसिलो कयो आहे। ऐं सिंध धरती सां इहो अॻु में बि घणा सौदा कया हुया, जीअं भिटो निज़ाम हिननि आंदो हुयो। ऐं जॾहिं बि सिंध खे ज़रूरत हूंदी आहे सिंध जे माण्हुनि खे कढण जी ऐं क़ुर्बानी जी, हुन टाइम ते हे जेके जियाला आहिनि जेके ठेको खणंदा आहिनि हमेशह कि मरसूं सिंध न ॾेसूं, पर हाणे हिन दफ़े असांजो जेको आहे मंशूर इहो आहे, कुझु बि थी वञे मरसूं सिंधू न ॾेसूं, कुझु बि थी वञे हे 6 कनाल असां न ठहण ॾींदासीं। ऐं इंशाअल्लाह जेकी असांजी जमायत आहे, जेके असांजा नौजवान बुज़ुर्ग असांजी भेनरूं आहिनि, हे बिल्कुलु गैर सियासी सम्झी करे पंहिंजे हक़ लाइ सम्झो हे जहाद वांगुरु निकिरी करे भरपूर शिरकत कयो, ताकि हिननि खे मुंहुं तोड़ जवाब मिले जेके हिकिड़े पासे चवनि था कि असां कनालनि जे फेवर में न आहियूं ऐं ॿिए पासे प्रूफ आहिनि कि हुननि जे दस्तख़तनि जे करे इहो जेको तव्हां पब्लिक में इहा शइ क्लियर थी कि भई हुननि जो ई हुकुमनामे ते हुननि ई इहा मीटिंग चेयर कई हुई, जेको इन टाइम ते सदर पाकिस्तान आहे। के बि असां सोबती मोहबती ऐं सिंध धरती सां प्यार करंदड़ जेके बि आहिनि असांजा भाइर भेनरूं, गॾु थियो गंबट ते। इंशाअल्लाह कामयाबी असांजी थींदी। ऐं हे जेको सिंध वारे पाणी जो जेकी विरासत जो हिननि जो ख़्यालु आहे, इहो ज़िंदगी में इहे तसवर बि न कनि कि इहो पूरो थींदो। हिन में रुगो इहे जेके